फातिमा हवाले से न्यू मिरान न्यूज़ रुकयूं था ख़बरनि ना कंडियाला रिपोर्ट जमील अहमद सरगानी पूरे मुल्क जा प्राइमरी स्कूल गोड नबी बख्श कलेरी में भी 14 अगस्त वॾी ख़ुशी ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें यूसी शमीर देरो वाइस चेयरमैन ऐं पीपल्स पार्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी तालका कंडियारो महबूब अली अबड़ो, TIO कंडियारो साईं जाफ़र अली कलेरी ख़ासि महिमान तौर शिरकत कई। प्रोग्राम जो आगाज़ कलाम पाक सां शुरू कियो वियो ऐं स्कूल जे शागिर्दनि क़ौमी तरानो पढ़ियो ऐं टेबला पर पेश कया। स्कूल जे हेड मास्टर अकरम कलेरी स्कूली शागिर्दनि में मिठाई तक़सीम कई। मोअज़्ज़िज़ महिमाननि 14 अगस्त जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे जो असां आज़ाद मुल्क जा रहाइशी आहियूं। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो पाकिस्तान ते वॾो एहसान आहे जंहिं अंग्रेज़नि खां असांखे आज़ाद ॾियारे। आख़िर में पाकिस्तान जी ख़ुशहाली लाइ दुआ घुरी वई। पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक आर्मी ज़िंदाबाद जा नारा लॻाया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मिरान न्यूज़।